माना मूंखे अवॉर्ड मिलणु घुरिजे, मुंहिंजे उन दाई खे बि अवॉर्ड मिलणु घुरिजे जंहिं अम्मा जे पेट मां मूंखे छिके ॿार कढियो, उन दाई खे बि अवॉर्ड मिलणु घुरिजे जेको मां तव्हां माण्हुनि सां मथो मारी थो कयां। हाणे मां उन्हनि माण्हुनि खे फेसबुक मोनेटाइज़ेशन सम्झाए रहियो आहियां जिन खे व्हाट्सएप जे अवे मैसेज जो बि ख़बर न आहे। अरे बाबा, जॾहिं तव्हां मूंसां व्हाट्सएप ते राब्तो कंदा आहियो, जेसि ताईं मां अवेलेबल न हुजां तव्हांखे रिप्लाई करण लाइ हिकु ऑटोमेटिक मैसेज ईंदो आहे, उन में माण्हू लिखंदा आहिनि का शइ त फ़िलहाल मां मौजूदु न आहियां, जीअं मां मौजूदु हूंदुसि तव्हांखे रिप्लाई कंदुसि, या अवेलेबल न आहियां, जीअं मां अवेलेबल थींदुसि तव्हांखे रिप्लाई कंदुसि। इनखे व्हाट्सएप ते अवे मैसेज चवंदा आहिनि। हाणे मां उन में का शइ न लिखियो आहे, पंहिंजे यूट्यूब चैनल जो लिंक ॾिनो आहे, ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल फेसबुक मोनेटाइज़ेशन जे बारे में आहे। जेसि ताईं मां तव्हांखे रिप्लाई न कयां, इहो लिंक ऑटोमेटिक तव्हां वटि ईंदो। उन लिंक ते क्लिक करे फेसबुक मोनेटाइज़ेशन जे बारे में सिंधीअ में विडिया आहिनि, तव्हां उन्हनि विडियनि खे ॾिसो, सम्झो। जेका ॻाल्हि सम्झ में न अचे, व्हाट्सएप मौजूदु आहे, मूंसां राब्तो कयो।